सामी साहिब हिकु श्लोक में चवनि था, मूरख सो आहे जो सच सुञाणे की न की, पाण पंहिंजो पाण में वेठो विञाए, सम्झ रे सामी चए धिका नित खाए, झाती की न पाए घिड़ी पंहिंजे घर में। हिन जगत में मूर्ख या अज्ञानी इंसान केरु आहे? त सामी साहिब ॿुधाइनि था, उहे चवनि था त उहो इंसान मूर्ख आहे जेको अज्ञानी आहे, जंहिं सच खे कोन सुञातो आहे। मूर्ख सो आहे जो सच सुञाणे की न की, जंहिं सच खे कोन सुञातो आहे। पाण पंहिंजो पाण में वेठो विञाए, सच खे सुञाणे न सघंदड़ इंसान मां पुणे यानी कि अहंकार में पाण खे विञाए वेठो आहे। सम्झ रे सामी चए धिका नित खाए, ऐं उहो इंसान भुलिजी पियो आहे, भरम में पियो सदाई धिका ई ऐं ठोकरूं वेठो पियो थो खाए। झाती की न पाए घिड़ी पंहिंजे घर में, ईश्वर जी तलाश में ॿाहिरि पियो थो भटके, पर पंहिंजे मन में झाती पाए की नथो ॾिसे जिते परमात्मा वेठो आहे। घर यानी पंहिंजो अंदरि, पंहिंजो मन। हिन जी गुझी माना प्रोफेसर हरद्वाणी साहिब हिन रीति ॿुधाई आहे। हिन संसार में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहनि था, हिकिड़ा सियाणा ऐं ॿिया अयाणा। सार असार चङे मठे जो वीचार करे विवेक धारे हलंदड़ माण्हू सियाणा हूंदा आहिनि। पंहिंजी अंतरात्मा जी ॼाण हूंदड़ मनुष्य ज्ञानी हूंदा आहिनि। इन जे उपतड़ हलंदड़ मनुष्य मूर्ख या नासमझ हूंदा आहिनि। अध्यात्म या परमात्मा जे खेत्र में मूर्ख उनखे चयो वेंदो आहे जंहिंखे आत्मबोध कोन थियो आहे, जंहिं अंतिम सत्य माना परमेश्वर या परब्रह्म खे कोन सुञातो आहे। प्रपंच या घर गृहस्थीअ खे ई सच सम्झी ज़िंदगी गुज़ारींदड़ अज्ञानी इंसान मूर्ख आहे। मां मुंहिंजो चवंदड़ अभिमानी शख़्स मूर्ख आहे। ईश्वर खे पंहिंजे सचे स्वरूप खे विसारे छॾींदड़ मनुष्य मूर्ख हूंदो आहे। हू संसार जा नाना दुख भोगींदा रहंदा आहिनि। अभिमान जे अंध में हुअण करे पंहिंजे ई मन मंदिर में वेठल परमात्मा खे ॾिसण जी थोरी बि कोशिश कोन कंदा आहिनि। माया में फाथल अज्ञानी जीव अगरि संतनि जी कृपा हासिल करे पंहिंजे अंदर में लियो पाए ॾिसनि त परमेश्वर पसीन ॾिसनि। संत कबीर जे लफ़्ज़नि में, ज्यों नैनन में पूतली त्यों खालिक घट माही, मूर्ख लोग न जानही बाहर ढूंढन जाही।